सिंध बजट में सूबाई सरकार सखावत जा दर खोले छॾिया आहिनि। पीपीए जे अहिड़ियुनि ख़िदमतुनि खां केर बि इनकार नथो करे सघे जेका ख़िदमत हू बिना फ़र्क़ क़ौमुनि जे कंदा रहंदा आया आहिनि। उन खां वधीक दरिया दिल को बि नथो थी सघे। सिंध बजट में बलोचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान लाइ बि अरबे रुपया रखिया विया। सिंध सरकार जे अहिड़े अमल सां ई गिलगित सिंध बणिजी वेंदी, छो त चूंड मुहिम दौरान हिननि उहो चयो हो त हू गिलगित खे सिंध बणाए छॾींदा। बटखेला ऐं मालाकन में व्यूमन टेक्निकल वोकेशनल एजुकेशन एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट बि सिंध जे माण्हुनि जे पैसनि मां खोलिया वेंदा। सोबतपुर ऐं जाफराबाद ज़िलनि में ॿोध मुतासिरीन लाइ 4500 घरनि जी अदावत लाइ 2 अरब रुपया रखिया विया आहिनि। उन खां वधीक ॿी कहिड़ी कुर्बानी सिंध सरकार जी जो हू पंहिंजा तइलीमी इदारा तबाह करे मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में तइलीमी इदारा ॾेई रहिया आहिनि। पंहिंजे सूबे जा ॿोध मुतासिर वरियनि खां दरबदर हूंदे हू बलोचिस्तान जे ॿोध मुतासिरनि जी ॻणती करे रहिया आहिनि। इन खां वधीक ॿी कहिड़ी सखावत कनि। सिंध बजट में जिते अहिड़े क़िस्म जे इंसाफ़ भरी बजट रखी वई आहे, उते वरी कुझु नाइंसाफ़ियूं बि ॾिसण वटां आयूं आहिनि। विच ओभर में वॾी जंग अमेरिका ऐं ईरान विच में थी, जेकी सख़्त मुतासिर हूंदे बि सिंध सरकार उन्हनि लाइ टको बि न रखियो। न रुगो उहे, पर इन जंग में दुबई जी मैशियत सभ खां वधीक डाउन थी वई। उन दुबई खे पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ सिंध बजट में 1 रुपयो बि न रखियो वियो। ॻाल्हि रुगो दुबई जी न आहे, अमान ऐं कतर जहिड़नि रियासतुनि खे बि नुक़सानु पहुतो, जितां जे हुक्मराननि ऐं अवाम जूं नज़रूं बि सिंध बजट ते हुयूं, पर हू नाउमेद थी मायूसी जे वर चढ़ी विया। सिंध बजट में बांग्लादेश, अफगानिस्तान ऐं श्रीलंका जहिड़नि मुल्कनि सां बि ज़्यादती थी चुकी आहे। जॾहिं अंग्रेज़ी में वॾो वज़ीर सिंध दोस्त न पर दुनिया दोस्त बजट पेश करे रहियो हो, तॾहिं ट्रंप बि संदसि खिताब उन उमीद सां ॾिसंदो हूंदो त मुराद अली शाह जंग सटियल अमेरिका लाइ बि ॿधो कर ज़रूर रखंदो, पर उन लाइ अमेरिकी सदर बि मायूस थी वियो। अमेरिका ऐं पाकिस्तान विच में सुठा लाॻापा हुजण वास्ते ट्रंप हिकु ॾींहुं सैयद मुराद अली शाह खे उहो दोरापो ज़रूर ॾींदो त बजट तकरीर अंग्रेज़ी में करण बावजूदि तो असां लाइ 1 रुपयो बि न रखे ज़्यादती कई आहे।